नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदालो अॻूणी सदर आसिफ ज़रदारी अॻूणे वज़ीराइज़म नवाज़शरीफ ऐं पीटीएम जे सरबराह मौलाना फज़लुर्रहमान सां टेलीफोन ते राब्तो। ज़रीन मूजिब आसिफ ज़रदारी सेनेट चूंडनि में यूसुफ रज़ा गिलानी जी कामयाबी यकीनी बनाइण ते ॿिन्ही धुरियुनि जो थोरो अदा कयो। अॻूणे सदर सां ॻाल्हि ॿोल में मौलाना फज़लुर्रहमान चयो त यूसुफ रज़ा गिलानी असांजो गॾियल उम्मीदवार हो, हुन जी कामयाबी पीटीएम जी कामयाबी आहे। इन एतहाद सां इमरान खान खे जल्द इक़्तिदार मां रुख़सत कंदासीं। उन मौक़े ते आसिफ ज़रदारी चयो त असां गॾियल हुकूमत अमली सां हुकूमती ताक़तवर उम्मीदवार खे शिकस्त ॾिनी आहे। हाणे इत्तेहादनि जे सलाह मशूरे सां सेनेट चेयरमैन जी उम्मीदवार जो फ़ैसिलो कंदासीं। अॻूणे सदर जो चवणो इहो त हुकूमत जा पंहिंजा मेंबर असां सां राब्ते में आहिनि ऐं हू हुकूमत मां तंग आहिनि। ज़रीन मूजिब टिनी अॻवाननि पीटीएम जो मुस्तक़बिल जी हुकूमत अमली ऐं लॉन्ग मार्च जी तयारियुनि ते बि ॻाल्हि ॿोल कई, जॾहिं त वज़ीर आज़म खां फौरी तौर ते इस्तीफ़ा ऐं नई चूंडनि जो मुतालबो कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।